أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آमीन। प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह सॼी दुनिया जेका आहे कोरोना वायरस जे हिन वबा में मुब्तला आहे। तक़रीबन सभु मुल्क हिन वबा जे अंदरि अची विया आहिनि ऐं पाकिस्तान बि उन्हनि मुल्कनि में हिकिड़ो आहे जेको आहिस्ता आहिस्ता उन में जेके आहिनि से बीमारनि जो तइदादु वधंदो थो वञे। ऐं कुझु ॾींहं अॻु त तव्हांखे ख़बर आहे जॾहिं तफ़्तानामा आया त हिकिड़नि चयो त बाबा इहे जेके आहिनि से एॾां शिया आया। वरी कुझु ॾींहं हाणे जॾहिं तबलीगी आया त वरी कुझु दोस्तनि चयो त बाबा हिन जे करे फैलियो आहे। त बाबा पोइ इहो ॿुधायो त हेॾे जेके अमेरिका में या स्पेन में या इटलीअ में या असांजे स्वीडन में तबलीगियुनि मां या इन्हनि मुलायन मां थिया न बाबा इहो हिकिड़ो जेको आहे सो ज़रियो आहे, कंहिंजे ज़रिए बि अची था सघनि ऐं वरी जेको माण्हू इन्फेक्ट थो थिए त उहो उनजो इहो इरादो न हूंदो त मां खणी वञा। बहरहाल इहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। त मां अॼु तव्हांखे ॿुधायां थो त महिरबानी करे असांजी हुकूमत सिंध हुकूमत इन ते जेको आहे पाबंदी हई आहे त वरी जेको आहे सो वधायो अथई लॉकडाउन। तंहिंजे करे इन ते ख़ुदारा जेको आहे सो अमल कयो, छो त अमल करण सां ई असां जेको आहे पंहिंजो पाण खे बचाए था सघूं, न कि जेको आहे सो हुकूमत ते भाड़े सघूं। हाणे हुनजे लाइ तव्हां चवंदव त जेको आहे सो हुकूमत करे सभु कुझु ऐं हुकूमत ई त असां जहिड़ो हिते जेको स्वीडन आहे मुल्क उन ई इहो चई छॾियो त बाबा असां तव्हांखे जेको आहे सो खणी बि न वेंदासूं, न वरी जेको आहे किट मोकिलींदासूं, न छा कंदासूं, पंहिंजे घर में रहो। सो पाकिस्तान जी हालति त इहा आहे त हाणे पाकिस्तान में न टेस्टुनि जो को मयार आहे, छो जो पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस इस्लामाबाद पिम्स जेका आहे वॾी हॉस्पिटल, उन जी हिकिड़ी नर्स बीमार थी पई त उन जी जेका आहे सो टेस्ट जे लाइ NIH मोकिली वई। ओॾे जॾहिं टेस्ट जो रिज़ल्ट आयो त हिकु दफ़ो पॉज़िटिव नेगेटिव, वरी हुन नर्स चयो न मूंखे चाकाई न आहे, मूंखे जेको आहे सो तमामु पाण खे बीमार महसूसु थी कयां। त वरी हुनखे ॾिठो त वरी नेगेटिव पॉज़िटिव, वरी चई त न जेको आहे सो वरी जो ॾिठो त वरी माना 2 दफ़ा पॉज़िटिव 2 दफ़ा नेगेटिव। हाणे जिते असांजे इस्लामाबाद हेडक्वाटर जो इहो हाल हूंदो त पोइ असांजे ॻोठनि जो कहिड़ो हाल हूंदो, असांजे शहरनि जो कहिड़ो हाल हूंदो, जिते हूअं ई अॻु में ई डॉक्टर जेके आहिनि से असांजो सॼो मुआशिरो जेको आहे हेपेटाइटिस C ऐं एड्स जो शिकार लॻो पिया उते। ऐं उते त जेको आहे सो दवाऊं बि 2 नंबर आहिनि ऐं हर शइ जेका आहे सो 2 नंबर आहे। त पोइ उते जेको आहे सो तंहिंजे करे असां सभिनी खे इहा इल्तिजा था कयूं त प्लीज़ 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 पंहिंजे घर में रहो ऐं पंहिंजो पाण खे आइसोलेशन में रखो, न कि हेॾे होॾे जेको आहे सोशल कॉन्टेक्ट्स। मूंखे ॾिसण में आयो त जेके आहिनि कुझु निमाज़ी वीचारा जेके आहिनि से ठीकु आहे, उन्हनि जो मोहबत आहे, पर असांखे फ़तवाऊं मिलियूं आहिनि। असांखे जॾहिं फ़तवा मिले त पोइ उन्हनि जो मञिणो हूंदो आहे। हाणे गिलगित सां तालुक़ु रखंदड़ हिकिड़ी नर्स वीचारी उहा बीमार थी पई लाहौर में, त उनजो को पुछण वारो कोन्हे को। उन टेलीफोन हेॾे होॾे करे नर्स जेका फ्रंट ते जेका आहे सा लड़े थी पई, त उनजो कोई नथो ॿुधी सघे त आम माण्हूअ जो छा हाल हूंदो। उनखां पोइ माण्हू
जेके आहिनि से खुराक जे इंतज़ार में आहिनि ऐं खुराक मिले भाई जेको आहे ग़रीब वीचारो हाणे कमाइण जे लाइ जेको आहे सो परेशान आहे ऐं गवर्नमेंट जेको आहे सो खुराक उन्हनि खे पहुचाए कोन थी। इहो शाबस आहे जेके वीचारा सरहंदीअ वारा माण्हू हमदर्द माण्हू के जेके आहिनि से पैसनि जी मदद था कनि के खाधे खुराक जी मदद था कनि। तंहिंजे करे हाणे असांखे इहो करिणो आहे त हीअ जेका आहे मई जून ताईं बि जेको आहे सो कुझु न थींदो ऐं अञा ताईं केसिस वधंदा था वञनि सो पाकिस्तान में। तंहिंजे करे मूंखे दोस्तनि खे जेके ख़ासि तौर ते ज़राअत सां जेके जिन जो तालुक़ु आहे उन्हनि खे इहो अर्ज़ु आहे त उहे जेके आहिनि पंहिंजे खाधे खुराक जो जजो सामान करे रखनि छो जो अॻिते जेको आहे ॾुकर अचण वारो आहे। ऐं उन्हनि खे इहो बि अर्ज़ु आहे त हींअर खां ई पंहिंजे ज़मीन जे कंहिं टुकरे ते पंहिंजे लाइ सब्ज़ीअ जो जंहिंमें बसर बटालूं ऐं कुझु दालियूं कुझु गुआर या फरियूं या जेको बि आहे पंहिंजे लाइ हर को पाण पोखे ऐं उहो ॿिए ते न भाड़े छो जो गवर्नमेंट तव्हांखे कुझु बि न ॾेई सघंदी ऐं एतिरो केतिरो ॾेई सघंदी। तंहिंजे करे ऐं जेकॾहिं हाणे खारकूं आहिनि जॾहिं खारकूं लहनि त उहो पंहिंजे लाइ करे रखो न की उन्हनि खे जेको आहे सो तबाह करे हेॾो जो होॾे। ऐं पंहिंजे लाइ जेको आहे हिकिड़ी का खीर जे लाइ ॿकरी वठो ऐं ॿकरीअ खे पालियो त उन मां खीरु बचनि जो ऐं 2-3 के मुर्गियूं वठो जिन मां जेको आहे सो आना तव्हांखे घर में हुजनि। तव्हां दुकान ते न वञो दुकान जो मुंहुं ई न ॾिसो। पोइ गिहु जेको आहे थोरो घणो मतिलबु इस्तेमालु कयो जंहिंसां जेको आहे सो तव्हांजी थोरो बसि भाॼी पची वञे। जेकॾहिं तव्हां हूअं हिकु मानी खाईंदा आहियो त हाणे अधु खाओ छो जो ॾुकर वॾो अचण वारो आहे ऐं गुज़ारिश आहे त इहो पंहिंजो उपाउ जेके आहिनि से वठी रखो। अल्लाह ताला जेको आहे सो तव्हांजो हामी नासिर रहंदो। बसि अॼोकी मुंहिंजे लाइ इहा मां तव्हांखे इहो चयो इन जे लाइ जेको आहे सो गुज़ारिश आहे त तव्हां पंहिंजो पाण खे क्वारंटाइन में रखो पंहिंजे पाण खे कंहिं ॿियनि माण्हुनि सां हेॾे होॾे न मिलो ऐं तव्हां जेको आहे तॾहिं ई हिफ़ाज़त में रही सघो था न त जेको आहे सो तमामु मुश्किल आहे। सो सदाईं गॾु ऐं उमेद त इन्हनि हिदायतुनि ते अमल कंदव सदाईं गॾु। अस्सलामु अलैकुम।